ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اتبعوا ما أنزل إليكم من ربكم ولا تتبعوا من دونه أولياء قليلا ما تذكرون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي हर किस्म जी तारीफ हम्दो सना बुजुर्गी वदाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात के जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक ऐं मालिक आहे बेहिसाब दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर अहमद मुज्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक हुजन जिनके अल्लाह ताला न पूरी कायनात जे लाइ रहमत बनाए मबूस फरमायो। मुख्तसर हम्द सलात खां बाद मुअज़्ज़ज़ सामिन इकराम
अल्लाह तबारक व तआला जे प्यारे कलाम कुरान मजीद मां एक आयत नूं तिलावत कई। फरमाई ताबेदारी उन शइ जी कयो जेका तव्हां जे लाइ तव्हां जे रब नाज़िल कई आहे। उन खां सवाइ पंहिंजनि दोस्तनि जी पैरवी न कयो। क़लीलन मां तज़क्करून, तव्हां मां थोड़ा माण्हू नसीहत हासिल कनि था। अल्लाह तबारक व तआला इंसाननि जी हिदायत जे लाइ, इंसाननि जी रहबरी जे लाइ, सिरात मुस्तक़ीम ॾेखारण जे लाइ, जहन्नम खां बचण जे लाइ, जन्नत में वञण जे लाइ पंहिंजा कानून, पंहिंजा अहकाम मुक़रर कया आहिनि। पोइ अहकामात पंहिंजनि ख़ासि बाननि जिन खे असां रसूल चवंदा आहियूं, जिन खे असां नबी चवंदा आहियूं, उन्हनि खे अल्लाह मुंतखब फरमायो ऐं उन जे ज़रिए असांखे हिदायतूं मिलियूं। ऐं आख़िरी हिदायत जे लाइ किताब अल्लाह ताला पंहिंजो जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल फरमायो। उन खां पोइ फरमाई त जेकॾहिं तव्हां हिदायत याफ़्ता थियण था चाहियो त पोइ मुंहिंजी किताब खां सवाइ, मुंहिंजे हुकुम खां सवाइ, मुंहिंजे पैगंबर जे हुकुम खां सवाइ ॿिए के रस्ते ते न हलिजो, पंहिंजनि दोस्तनि जे रस्तनि ते न हलिजो। इन ॻाल्हि ते घणा माण्हू अकुल सम्झ कोन था रखनि। घणा माण्हू इन नसीहत खे पकड़ीनि कोन था। क़लीलन मां तज़क्करून, थोड़ा तव्हां मां नसीहत हासिल था कनि। अॼु तव्हां ऐं असां पंहिंजी ज़िंदगी ते गौर कयूं त क़ुरान मजीद सां केतिरो पंहिंजो शौक़ु आहे, केतिरी पंहिंजी दिलचस्पी आहे, केतिरो पाण हुन जे वेझा आहियूं, केतिरी हुन जी पाण तिलावत कयूं था, केतिरी असां वटि माआशरे में अहमियत आहे। क़ुरान मजीद जी हैसियत असां वटि इहा रही आहे, अल्लाह माफ़ करे, को मरी पियो, मौली साहब पहुची विया, ॿार गॾु अची विया, 15-20 मिंटनि में क़ुरान पढ़जी वियो, खाधा खाइजी विया, दुआऊं घुरिजी वियूं। हाणे जंहिं एतमाम कयो उनजो सम्झो त हाणे अबे या अम्मा ज़िंदगी भले कुझु न कयो हुजे, पर हिन मौली साहब हिन खे बख़्शाए छॾियो। आसान आहे, पोइ त को अमल ई न कजे, पोइ बसि इहो मौली साहब खां बख़्शाए छॾिजे। छा ख़्यालु आहे? तॾहिं त माण्हू अमल कोन था कनि, मुल्हनि जे करे त कोन था कनि। हक़ीक़त ॿुधायो था, माण्हू अमलनि खां दूर बि सिर्फ़ु इन्हनि माण्हुनि जे करे आहिनि जिन माण्हुनि खे ॾटा ऐं आसरा ॾिना। कंहिं बि क़िस्म जे अमल जी ज़रूरत न आहे, बसि तव्हां बख़्शाए छॾींदो, पाणे बख़्शिजी वेंदो। असां अल्लाह जे कलाम सां हाल छा कयो आहे? नओं दुकान खोलींदो केरु, उते मौली साहब पहुची वियो, बालकाब अची विया, खुताबी अची विया, 15-20 मिंटनि में उहो हजाम जेको सुबुह साण माण्हू जूं ॾाढियूं कुणींदो, उते बि दुआ कई। उहो डॉक्टर जेको माण्हुनि जे इलाज थो करे त मौली साहब दुआ कई, या अल्लाह हिन डॉक्टर जे कारोबार में बरकत ॾियां, खंडू जा सभु बीमार थींदा, तॾहिं त बरकत ईंदुसि। अब डॉक्टर जो कमु कहिड़ो? चङो भलो त कोन वेंदो, चङो भलो वेंदो।
तहां त हाल फिलहाल स्टोर खां गोरियूं खाई खाई जॾहिं मैदो ख़राब थियो त यार हाण कमु चढ़ी वियो आहे, पोइ वेंदा आहियूं पाण मजबूरी डॉक्टर ॾे। शौक़ सां त केरु कोन वेंदो आहे न। हाणे मौली साहब मिठाई खाई या बिरयानी जा 2 गिरह खाई दुआ थो घुरे, रोई थो घुरे, या अल्लाह हिन डॉक्टर खे वॾी बरकत ॾिजां। इहो तव्हांजो दोस्त आहे या दुश्मन आहे? لو أنزلنا هذا القرآن على جبل لرأيته خاشعا متصدعا من خشية الله وتلك الأمثال نضربها للناس لعلهم يتفكرون। او दुनिया वारो जेकॾहिं क़ुरान खे जबल ते लाया हा त हो लुॾी वञे हा, ज़रा ज़रा थी वञे हा, पर तोखे को असर कोन थियो आहे। ओ बाना ओ दुनिया जा तलबगार, दुनिया जा मतलबी, मुझे न किताब खे तो दुनिया जे मक़सद इरादे लाइ पियो पढ़ी या न खे इस्तेमाल पियो करी, तोखे हिन जी अहमियत जी ख़बर ई कान। जेकॾहिं हिन खे जबल ते लाया हा उहो बि टुकड़ा टुकड़ा थी वञे हा, उहो बि लुॾी वञे हा, पर तुंहिंजा त वार ई कंडार जा कोन अथनि। तोखे त का परवाह ई कान्हे, तोमें का तब्दीली कान आई। ही किताब इनकलाबी किताब आहे, ही जिंदगी मटाइण वारो किताब आहे, ही मामूली किताब कोन्हे जंहिंजे पढ़ण सां इंसान जे दिलनि में तब्दीली थी अचे। छा में थी अचे? चओ न तब्दीली ईंदी। उहा तब्दीली न, ही ॿी तब्दीली आहे। इहा आहे दिलनि जी तब्दीली। जॾहिं इंसान पापनि वारी दुनिया छॾे करे, नाफ़रमाननि जी दुनिया छॾे करे, गुनाहनि जी दुनिया छॾे करे, ॾोहनि जी दुनिया छॾे करे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात ॾे तवजह करे। बिजली अची वई आहे साईं? उन करे ही किताब मामूली किताब कोन्हे। मके जा काफ़र छो हिक ॿिए खे चवंदा ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान वल्गऊ फीहि लअल्लकुम तग़लिबून, कि मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं क़ुरान पढ़े त क़ुरान खे न ॿुधो, बल्कि जॾहिं क़ुरान पढ़े तव्हां सभु मिली करे गोड़ ऐं शोर कयो त तव्हांजो आवाज़ ग़ालिब थी वञे। छो चवंदा? उन करे चवंदा हा हुननि जो इहो नज़रियो हुयो त क़ुरान मजीद जेको माण्हू ॿुधे थो उन जी ज़िंदगी तब्दील थियो वञे, काफ़र मां मुस्लमान थियो वञे, लिहाज़ा असांखे पैगंबर जी ॻाल्हि क़ुरान मजीद ॿुधणो ई कोन्हे। मकी दौर हो, ॻाल्हि हली इनकलाब ते। ही किताब इनकलाबी किताब आहे, जिंदगी मटाइण वारो किताब आहे। मकी दौर हुजे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सख्त मुखालिफ़त हुई। मके में हिकिड़ो शख्स आयो जंहिंजो नालो ज़म्मात, जिन्नाती बाबा। अॼु बि जिन करंदा आहिनि न इलाही मौलवी, जंहिं मूले ॾियो यार हाणे ॿियो त मूंखे कुझु कोन्हे, भला वैल्यू वधीक कान्हे, छो न जिन्हनि जो कमु शुरू कयां। हर नंढो वॾो चवंदो बाबा आउं वॾो माहिर आहियां हिन में, ऐं तव्हांखे भला पनाह ॾे का थोरी तकलीफ़ थी वई डोड़ंदा बाबा जिन अची वियो, जिन वांदा वेठा ईअं न। जिन्हनि खां तव्हां पाण ख़तरनाक कयो, घटि कोन आहियो। अलाह जा बानो थोरी थोरी ॻाल्हि ते ख़ाली जिन्हनि जो असर न कयो, बीमारी बि आहे तव्हां इलाज करायो, ॾिसो त सही। बहरहाल ही जीअं ई मके में पहुतो, मके जे काफ़रनि चयो ज़मात ॻाल्हि इहा आहे त असां वटि हिकिड़ो शख़्स आयो आहे जंहिं नबो जी दावा कई आहे, जेको पढ़े थो, ऐं असां सम्झूं था माज़ अल्लाह हिन ते जिन्हनि जो को असर आहे, ऐं तूं माहिरी जिना ते कमनि जो, तूं यार कुझु कर। ठीकु आहे, पर ॻाल्हि ॿुध जान हिन जी, ॿुधाए जा ज़रूर पर ॿुध जा न। जे ॿुधई त तूं हुनजो थी वेंदे, इहो तोखे पहिरीं था चऊं।
ज़बान चए थो त मूं पंहिंजनि कननि में अची जो कप विधी, कप सफ़ा कन माना त भरे छॾे, माना आवाज़ अचे त टकराइजी वञे, ख़बर न पए त अॻिलो चए छा पियो। हाणे इंतज़ार पिया कनि, यमरा नितो आहे। चो जॾहिं आउं घस ते पहुतुसि, अध ते पहुतुसि, मूं सोचियो इहा कहिड़ी ॻाल्हि आहे। ॿुधबो ऐं ॿुधाइबो, माण्हू जे ॿुधाए थो त ॿिए जी ॿुधबी बि सही। आउं हिकु अकुल वारो माण्हू आहियां, सोच वारो माण्हू आहियां, सम्झदार माण्हू आहियां। हिन छा कयो जो कप ॿ सभु उछलाए फिटी कई, को मसइलो कोन्हे। पहिरीं ॿुधाईंदुसि, ॿुधंदुसि सही, ठीकु आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ख़िदमत में पहुतो, चवणु लॻो ए भाइटा, तव्हांखे ख़बर आहे त ऐं समाद मुंहिंजो कमु जिन्ननि वग़ैरह जो आहे ऐं आउं इन कम जा पैसा वठंदो आहियां, माण्हुनि खां पैसा वठंदो आहियां, पर तव्हां खां पैसा कोन वठंदुसि, तव्हांजो इलाजु कंदुसि। अलाह जा रसूल ॿुधनि पिया, हीअ चए पियो, पंहिंजी ॻाल्हि जारी अथसि। आख़िरकार ॻाल्हि मुकमल कयईं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ, बस तुंहिंजी ॻाल्हि पूरी थी? हा चई मुंहिंजी पूरी थी। ॾे ख़बर भला मुंहिंजी ॿुधंदे या न? ॿुधायो। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनु। ख़ुतबे को मूं थोरी देरि पहिरीं पढ़ियो। ख़ुतबे खे ॿुधण खां पोइ जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश थिया, चए थो कर साईं ॿियो भेरो ॿुधाइजो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियो भेरो ॿुधायो। वरी थो अर्ज़ु करे साईं टियों दफ़ो हिकिड़ो भेरो वरी अल्लाह जे रसूल टियों दफ़ो ॿुधायो। टे दफ़ा ॿुधण खां पोइ चए थो तव्हां हथु पंहिंजो ओर ते कयो, ऐं हिन ॻाल्हि जी बैत थो कयां, इक़रार थो कयां, वाक़ई तव्हां अल्लाह जा रसूल आहियो। इनखे चइबो आहे इनकलाब, इनखे चइबो आहे तब्दीली। चंद अल्फाज धणी ॿुधान, ज़िंदगी मटिजी वई, ज़िंदगी तब्दील थी वई। हाफ़िज़ ते पूरो क़ुरान 80 पारा ॿुधाए थो, पोयां ॿुधंदा आहियूं न, का तब्दीली आई? जहिड़ो निपट पहिरियों हुए तहिड़ो पोइ है, फ़र्क़ु त तोमें कोन पियो। हाँ, तोमें का तब्दीली त आई कान, तोमें को इनकलाब त कोन आयो। हाणे ही शख्स चंद अल्फाज ॿुधे थो, इनकलाब अची वियो, मुस्लमान थी वापसि पियो थिए। मके जा काफ़र इंतज़ार पिया कनि त यार का ख़बर ईंदी, ख़बर ईंदी, का सुठी ख़बर। हाणे असां वॾो माहिर माण्हू मोकिलियो आहे, को जहिड़ो तहिड़ो कोन्हे, अचे पियो परे खां। अबू जहल ॾिसी छा चयो? यारो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव। कहिड़ी? चई हमरा जहिड़ो मुंहुं खणी वियो तहिड़ो खणी कोन पियो अचेव, केॾो तेज़ हो त हमरा जहिड़े हाल में पाण मोकिलियो हो न, मूंखे लॻे थो मामिलो तब्दील थी वियो। ऐं फ़र्क़ु बि हुअणु घुरिजे न। हिकिड़े मुस्लमान, उनजे मुंहं में फ़र्क़ु हुअणु घुरिजे, उनजे खाइण पीअण में फ़र्क़ु हुअणु घुरिजे, उनजी उथणी वेहण में फ़र्क़ु हुअणु घुरिजे, उनजे अख़लाक़ी किरदार में फ़र्क़ु हुअणु घुरिजे। ख़बर त पए त वाक़ई ही मुस्लमान आहे। खाइण पीअण में बि फ़र्क़ु ईंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो शख़्स आयो, दीन जी तहक़ीक़ वेठो करे, ॾिसां त छा आहे, पैगंबर जी दावत कहिड़ी आहे। राति थी वई, अञा मुस्लमान कोन थियो, अञा तहक़ीक़ में लॻल आहे। पाण ऐलान कयो, हिन शख़्स खे पाण सां गॾु केरु वठी ईंदो महिमानी जे लाइ? हिकिड़े साहिब साईं आउं वठी ईंदुसि, हलवा आयो। हाणे हिनखे खीर ॾियणु शुरू कयईं। हिकिड़ी बकरी जो खीर पी वियो, ॿी जो बि पी वियो, टी जो बि पी वियो, चौथी बकरी जो बि खीर पी वियो, पंजी जो बि पी वियो, छहीं बकरी जो बि पी वियो, आख़िर 7 बकरियुनि जो खीर पीतई। घणियूं बकरियूं? पा खणी ॿधोसि भला, 1.25 किलो तूं त पी ॾेखार। ख़ैर महिमान हो, हुनखे ॾियणो हुयो। वरी ॿियो ॾींहुं थियो,
हमरा तहक़ीक़ कई, तहक़ीक़ मुकम्मल थी, कलमू भरे मुसलमान थियो, पर रात थी वई। मुझे पैगंबर फरमायो त अॼु सां केरु वठी ईंदो महिमान खे? साॻे हमरा चयो साईं अॼु बाऊं थो थियो वञांसि। हल खीर ॾियणु शुरू कयईं। हिकिड़ी बकरी जो खीर पी वियो, ॿी जो ॾिनई पी वियो, टी जो ॾिनई पी वियो। जॾहिं चौथी जो वारो आयो चएता पेट थो फाटे। तूं तकलीफ़ त कान्हे तोखे? न आहियां ठीकु ठाक। हमरा हैरान थियो, कल्ह त 7 बकरियुनि जो खीर पी वियो, हींअर 3 ते चए थो न यार ऐं बाक़ी बिल्कुलु फुल थी वियो आहियां, का गुंजाइश कान्हे। हैरत आहे। ॿियो ॾींहुं थियो, सुबुह थी, अल्लाह जो रसूल जे बा हीउ जेको महिमान तव्हां मूंखे पहिरें ॾींहुं मोकिलियो हो, हीउ 7 बकरियुनि जो खीर पी वियो। अॼु राति जो हुनखे वठी वियुसि 3 बकरियुनि खां पोइ चई साईं मूंखे हाणे का ज़रूरत कान्हे। पाण फरमाए मुंहिंजा साहबी, इहो ई मुस्लमान ऐं काफ़र जे खाइण में फ़र्क़ु आहे। पहिरें ॾींहुं काफ़र हुयो, पेट भरिजे कोन पियो। ॿिए ॾींहुं मुस्लमान थियो, अल्लाह तबारक व तआला खाधे में बरकत ॾिनी। पर यादि रख, बरकत कॾहिं थींदी? हबछिन वांगुरु आयो ई कोन्हे। जीअं बिरयानी पई आहे त टुटी पवंदा आहियूं। थालियूं पिया हिक ॿिए खे हणंदा आहिनि। ॼण त हिननि ज़िंदगी में पहिरियों दफ़ो खाधो ॾिठो आहे, शायदि हिन जी ज़िंदगी जो आख़िरी खाधो हुजे, वरी अलाए यार मिले या न मिले। हिन सां पिया खाईंदा, खाॿे सां पिया खाईंदा, सिधे सां पिया खाईंदा। हिकिड़ो बूटी खे चके हीअं उछलाई, वरी ॿी हबछिन वांगुरु कयईं, दोस्तनि लाइ खाए वेठो, प्लेट में पूरो थो पियो घुमेसि। अड़े भाउ पंहिंजी जॻह सां खा न। अल्लाह जो सुण खाधो पिया खाइनि। हिकिड़ो अची ॿार वेठो, कंहिं महिल हुन वटां, कंहिं महिल हुन खां, हुतां पियो फुरे त पाण हुनखे हथ मां जॾहिं पाण पंहिंजे साम्हूं खा। ठीकु आहे, साॼत सां खा। छा सां खाइणो आहे? चङा ख़ासा तव्हां वज़ीर मुशीर तो पीअंदा पिया पाणी खाॿियत सां। हालांकि अल्लाह रसूल छा फरमायो? खाॿियत सां खाईंदो पीअंदो केरु आहे? शैतान खाईंदो पीअंदो आहे। सही मुस्लिम जी रिवायत आहे, हिकिड़ो शख़्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हुजे, खाॿे सां पियो खाए। कुल बि यमीन का अल्लाह का जबाना, साॼत सां खा। चवणु लॻो हीउ साॼो जेको आहे मुंहिंजो कमु कोन थो करे। हालांकि ठीकु ठाक हो। मगरूरी जी बुनियाद ते गुरूर करे, तकबुर कंदे, पैगंबर साहब जी नाफरमानी कंदे छा थो चए? हीउ मुंहिंजो साॼो कमु करे ई कोन थो। अल्लाह रसूल छा फरमाए? अॼु खां पोइ कंदो ई कोन। अॼु खां पोइ तुंहिंजो हथु कमु कंदो ई कोन। साहबी चवंदा असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो, हुन शख़्स जो हथु शल थी वियो, मरण मरी वियो, पर वात ताईं हथु न खणी सघियो। त हिनखे मामूली न सम्झो। खाॿियत सां खाइण, इन सां माण्हू तहारत थो करे, इन सां वञी मानी खाए, अजीब कोन थो लॻे तव्हांखे? तंहिंजे लाइ साॼत सां खाईंदव, बिस्मिल्लाह करे खाईंदव त इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला हुन में बरकत थो ॾे। त हीउ शख़्स ज़मात, ॻाल्हि ज़मात ते पंहिंजी हली त अबू जहल परे खां ॾिसी चए थो यारो हमरा मुंहुं ॿियो पियो खयो अचे। बहरहाल पहुची वियो। ज़मात ॾे ख़बर जी ख़बरूं ख़ैर जो, तव्हां जंहिं शख़्स ॾे मूंखे मोकिलियो हो, मूं जादूगरनि जो जादू ॾिठो आहे। यार जादूगर कोन अथव। मूं शाइरनि जी शाइरी बि पढ़ी आहे, शाइर बि कोन्हे। मूं जिननि वारे जे जिन जा मामला बि ॾिठा आहिनि, हिन ते जिन बि कोन अथव। मूं काहिन ऐं भोपा बि ॾिठा आहिनि, पर ही काहिन बि कोन्हे। छा आहे? तूं ई ॿुधा। ॻाल्हि इहा आहे त अल्लाह जो रसूल आहे ऐं पाण मुस्लमान थी चुको आहियां। मथे दत ॾे वेही रहा त थियो छा? असां हिनखे पहिरीं चयो त ॿुधजा न, पर लॻे थो ॿुधी आयो आहे तॾहिं तूं ॻाल्हियूं पियो करे। त अल्लाह जो कलाम इनकलाबी किताब आहे, ज़िंदगी तब्दील करण वारो किताब आहे। मकी दौर हो, 10 साल 13 साल ॾाढा ॾुखिया गुज़रिया मुस्लमाननि जा। जे अहिड़ा सुखिया हुजनि हा त मुंहिंजो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िर में हिजरत न कंदा हा। पाण वेंदे वेंदे छा चयो? ए मक्का, मुंहिंजी दिलि त कान थी चए तोखे छॾियां, पर तुंहिंजे रहण वारा मूंखे ते रहण नथा ॾियनि।
पाण बहालत मजबूरी में सहाबा पंहिंजी मजबूरी हालत में पंहिंजा घर ॿार पंहिंजा वतन पंहिंजूं ज़मीनूं पंहिंजा कारोबार छॾिया। ईअं केरु थो छॾे भाउ? छॾींदो? ॾुखियो छॾींदो न, का मजबूरी हूंदी छॾींदो। मुस्लमान अलाह जे रसूल वटि आया, चईं ॻाल्हि इहा आहे त हाणे मके जा माण्हू असांखे रहण कोन था अचनि, ॾाढा थी तंग आहियूं, ज़िंदगी हिननि तंग करे छॾी आहे। पोइ असांखे इजाज़त ॾियो न। कहिड़ी शइ जी इजाज़त ॾियूं? इजाज़त ॾियो त कंहिं ॿिए कंहिं मुल्क में कंहिं ॿिए कंहिं शहर में हलिया वञूं। ज़रूरी न आहे त हिते हिननि जी जेके तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, केतिरियूं कंदासूं। अलाह जो रसूल पुछो त किॾां वेंदो? किॾां तव्हां वेंदो? किॾां हिजरत करे वेंदो? तॾहिं त तव्हां वटि आहियां, मशवरो तव्हां खां वठूं था न, ॿुधायो किॾां वञे। पाण चङो हाणे ॻाल्हि ॿुधो, मूं ॿुधो आहे त हबशा जो बादशाह असमा सुठो माण्हू आहे, इंसाफ़ पसंदि आहे, पढ़ियलु लिखियलु आहे, आलिम सां गॾोगॾु हाकिम बि आहे, हुकूमत बि अथसि। निकिरी वञो। 100 जे वेझो मुस्लमान, जंहिंमें मुंहिंजे प्यारे पैगम्बर जी न्याणी बि हुई, जंहिंमें संस न्याणो बि हुयो, जंहिंमें अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला जो भाउ जाफ़र रज़ी अल्लाह ताला बि हुयो। ही रातो राति ॿेड़ियुनि जे ज़रिए बहरहाल निकिरी विया, कामयाब थी विया निकिरण में। ही वञी हबशा में पहुता, वञी उते रिहाइश कयूं। बादशाह खे ख़बर कान्हे त केरु आयो आहे, किथां आयो आहे। मके जे काफ़रनि खोजना की, यार ये हमरा फिलाणो 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 नज़र कोन थो अचे, वियो किना। हिन खंडू मां अचानक 150 माण्हू केॾा निकिरी वञनि पंहिंजे ई के कम कार लाइ। पंज 10 ॾींहं नज़र सां पुछनि, यार ख़बर फिलाणो वियो किना? किथे आहिनि भाउ? ख़बर न आहे किॾां विया। खोजना कयूं, पेरा खयूं, तहक़ीक़ात कयूं, ख़बर पई त मुस्लमान हबशा जे इलाइक़े में उते हिजरत करे विया आहिनि। हाणे हुनजे बादशाह सां जा वास्ता हुआ, छो जो हरम जे करे, काबतुल्लाह जे करे हिननि जी वॾी इज़त हुई कुरैशन जी, ऐं जॻह जॻह ते हिननि खे इज़त सां ॾिसंदा हुआ त यार ही मुतवली आहिनि काबे जा, ही तव्हांखे वॾा तोहफ़ा वोहफ़ा खणी विया। पोता बादशाह जी ख़िदमत में असमा वटि ॾियो ख़बर। चइसी ख़बर इहा आहे त असांजा कुझु नौजवान, असांजे इलाइक़े जा कुझु माण्हू तव्हांजे इलाइक़े में अची वेठा आहिनि, न तव्हांजे दीन ते आहिनि न असांजे दीन ते आहिनि, हिकिड़ो नओं दीन हिननि ईजाद कयो आहे। इहा ॻाल्हि सही हुई, इहा ॻाल्हि दुरुस्त हुई। बादशाह बज़ाते ख़ुदि ऐं हुनजी रिआया ईसाई हुया। मके जा काफ़र हुया, मुस्लमान दीन इस्लाम ते हुआ। पोइ चई असांजे वॾनि जी हिन ते वॾी नज़र आहे, उन्हनि असांखे मोकिलियो आहे त महिरबानी कयो इहे माण्हू असांजे हवाले कयो, तव्हां त असां हिननि खे पाण सां गॾु वठी वञो। बादशाह चयो, ॻाल्हि ॿुधो, इहा नाइंसाफ़ी कान थींदी। तव्हांजी ॻाल्हि ॿुधां ऐं हुननि खां कुझु न पुछां, ईअं ई तव्हांजे हवाले कयां, इहो बहितर न आहे त तव्हांजे साम्हूं तव्हां ॿिन्ही खे विहारियां, तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधां, आख़िर आहे छा, छो आया, छा मसइलो आहे तव्हांजो? तव्हांजी मर्ज़ी। जीअं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली रज़ी अल्लाह ताला फरमायो, अली जॾहिं बि ॿिनि धुरनि जो फ़ैसिलो करी, ॿिनि माण्हुनि जो फ़ैसिलो करी, अकेले जो फ़ैसिलो न कजां, ॿिन्ही धुरियुनि खे साम्हूं विहारे पोइ फ़ैसिलो कजां। हक़ त इहो आहे न। हाणे मिसाल हिकिड़ी धुर विड़ी आई आहे, उहो थोरे चवंदी मूं हुनखे गारियूं ॾिनियूं, मूं हुनखे मारियो, चवंदो ज़ुल्म ई मूं सां थियो आहे न। साम्हूं विहारो, फ़ैसिलो ॿिन्ही जो ॿुधी, ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधी पोइ कजां, ऐं इंसाफ़ सां फ़ैसिलो। ख़ैर मुस्लमान चवंदा असांखे ख़बर पइजी वई, हमरा हिते बि पहुची विया आहिनि, हिते बि पीछो कयो अथनि। हाणे असां पाण में सोचो त छा करिणो आहे, गौर सां ॿुधिजो। ॻाल्हि इहा आहे त पाण 100 जा 100 त कोन ॻाल्हाईंदासूं,
हुतां आवाज़ ईंदो, हितां आवाज़ ईंदो, हितां आवाज़ ईंदो, तड़े बा हिकिड़ो ॻाल्हाए न, के छा था चवणु चाहियो? जॾहिं ॾिसां फ़ैसिलो झगड़ो थी वेंदो आहे, हुतां पियो ॻाल्हाए, को हुतां पियो ॻाल्हाए, वॾे खां पहिरीं नंढो पियो ॻाल्हाए, नंढे खां पहिरीं वॾो पियो ॻाल्हाए, माना का तमीज़ न हूंदी आहे ॻाल्हि जी। फ़ैसिले करण वारो परेशान थी वेंदो आहे त आउं तव्हांजी ॿुधां कंहिंजी, पोइ ॻाल्हाईंदो पाण मां को बि हिकिड़ो, पोयां वेठा हूंदासूं, ज़रूरत पई त असांजी ॻाल्हाईंदासूं, पर ॻाल्हाईंदो पाण मां हिकिड़ो, केरु ॻाल्हाए? इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ थियो त ॻाल्हाइण वारो हिकिड़ो हूंदो, उहो जाफ़र रज़ी अल्लाह ताला हूंदो, जेको सुवाल जवाबु बादशाह कंदो न कान कंदो, ऐं हीउ जवाबु पाणे ॾींदो। अच्छा ॿियो, हाणे इन सुवालनि में जवाबनि में किथे बि अहिड़ी ॻाल्हि थी पाण खे कूड़ न आहे ॻाल्हाइणो, कुझु बि थी पए, ईमान आहे या कोन्हे? छा करिणो आहे? कूड़ कोन ॻाल्हाइबो, ॻाल्हि हक़ कबी, दीन कोन लिकाइबो, सच कोन लिकाइबो। अरे मूंखे जे सुभाणे कंहिंखे ₹1,00,000 ॾियणो आहे, मूंखे थो चओ यार तव्हां कोन नाराज़ छो था थियो? पैसा बि कोन्हनि, फ़र्ज़ु कयो, अलहमदुलिल्लाह ॾियणा कोन, पर तव्हांखे मिसाल थो ॾियां, फ़र्ज़ु कयो आहिनि बि कोन, पोइ राति जो सुम्हंदे कम अज़ कम 10 त कूड़ ज़हन में ईंदा त हमरा अचे त हुनखे टोपी कहिड़ी पारां, अहिड़ी पारां जो वरी मुंहुं न करे। यार पैसा ॾियां पर ख़बरूं ख़ैर जूं, हमरा जो मैयत थी पियो, हाणे मैयत थी पियो, हाणे 3 ॾींहं त ख़बर आहे भाऊ, हाल फ़िलहाल 3 ॾींहं त टारियां, पोइ पिया ॾिसंदासीं। हा पर हीउ ॾिसो केॾो ईमान आहे, केॾी मज़बूती आहे। ओ इहे अल्लाह कोन चयो हो रज़ी अल्लाह अन्हु व रज़ो अन्हु, मुहम्मद रसूल जे साथियुनि खां आऊं राज़ी थी, मूंखां राज़ी थी विया, का ॻाल्हि हुई न, को अमल हुयो न? ईअं अल्लाह सर्टिफिकेट कोन ॾिना हर रज़ामंदी जा। मुस्लमान चवंदा ॿिए ॾींहुं असांखे सॾु थियो, वियासीं। हाणे बादशाह बज़ाते ख़ुदि हुनजा मसाइफ़ वॾा वॾा आलिम, मूं चयो न पाण बि आलिम हो ऐं आलिमनि सां वॾी मोहबत हूंदीसि, पोइ संदई मज़हब में जेको हो हुनजो पार्लियामेंट जे पाण थींदा आहिनि, वज़ीर मुशीर सभु वेठा आहिनि, चवंदा त असां ॾिठो त हमरा बि वेठा आहिनि वठण जेके आया आहिनि असांखे, जंहिंमें हिकिड़ो अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला काफ़िर हुयो, हिकिड़ो ॿियो बि शख़्स हो, हे सफ़ीर हुआ। बादशाह सवाल कयो जाफ़र ज़रा ॾे ख़बर न सुञाणे थो? जी बिल्कुलु सुञाणा थो, छा मसइलो आहे तव्हांजो? बादशाह सलामत, असीं गैरुल्लाह जी इबादत कंदा हुआसीं, असांजे माशरे में धाड़ा, चोरियूं, क़त्ल, ज़िना, शराब, हर शइ मौजूदु। असांजी हालत इहा माना इलाइक़े जी, ज़ालिम खे केरु चई कोन सघंदो हो त हिन मज़लूम सां तो ज़ुल्म छो कयो आहे, कंहिंमें जुरत न हुई। इन ते मुख़्तसिर वाक़ियो ॿुधाईंदो हलां, मकी दौर जो। हिकिड़ो शख़्स मके में सामान खणी आयो विकण जा, जे घोड़े ईंदा न पाण वटि, को ठिकर खणी ईंदो आहे, को कपिड़ा खणी ईंदो आहे, को कहिड़ियूं हींअर घणियूं शयूं अचनि थियूं, हुन ज़माने में घटि वधि घणियूं ईंदियूं आहिनि। पोइ अलॻि आहे जो 1000 वारी पाण खे 5000 में ॾेई वेंदा आहिनि, पाण वठंदा आहियूं त पाण खे कहिड़ा हिनखे पैसा ॾियणा आहिनि, पिया ॾींदासूं, हुनखे बि ख़बर आहे त 5 साल में मिलंदा, से बि ख़ुदा करे मिलंदुसि। आयो सामान खणी, मके जो सरदार अबू जहल टोटल सामान उनखां ख़रीद कयो। अब पैसा ॾींदासूं, खाई त कोन ॾींदासूं, पाण कंदा आहियूं, 10 ॾेसूं, 10 थी ॾेसूं पत, बाक़ी 30 ॾेसूं खा त कोन वेसूं न पा, मिलिया उहे जेके 10 रुपया, पोइ ख़ुदा पियो ख़ैरु करेसि। ठीकु आहे, हुन सम्झो त वॾो माण्हू आहे, रईस माण्हू आहे, हमरा वेंदो किथां मके मां? 10 ॾींहं, 15 ॾींहं, 20 ॾींहं, हाणे भाउ पैसा ॾिजे, भाउ ॾींदासूं न, कॾहिं ॾींदो? महीनो गुज़री वियो, हमरा परेशान।
हाणे माण्हुनि खे चवणु शुरू कई, यार महिरबानी करे दिमाग़ कमु करे थो। ओ मुसाफ़िर, असां मां के जुरत आहे जो रही सके चऊं, सरदार खे चऊं त हिन मुसाफ़िर जा पैसा ॾे, माराईंदे छा? कम जी कर बाबा, कंहिंखे चवां? 1.5 महीनो मिसकीन खे गुज़री वियो। हाणे इन्हनि साॻियुनि माण्हुनि सोचियो त यार कुझु थिए। छा थिए? हिनखे मोकिलियो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे। अबू जहल पैसा ॾियण वारो कोन्हे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾण वारो कोन्हे। हिकिड़े पर आयो, पोइ ॾिसो छा थो थिए। हा यार, इहा स्कीम सही आहे। मुसाफ़िर खे चइबो पैसा खपनि ई, थाला वेठो आहियां। पोइ हिकिड़ो हल थी वियो। मके में हिकिड़ो माण्हू आहे जेको तोखे पैसा ॾियारे सघे थो, बाक़ी कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे। चूहो ॾेखारियो, जल्दी न कर भा, आराम कर, ॾेखारी नथा। जिन खे अल्लाह तबारक व तआला नसीब कयो आहे, हरम जे साम्हूं जॻह ठहियल आहे, अल्लाह रसूल जो पुराणो घर हो जिते पाण रहंदा हुआ हिजरत खां पहिरीं। अॼु उते कुतुब खानो आहे, ऐं थोरो अॻियां वेंदो उते लेट्रिन पेशाब खाना ठहियल आहिनि। अबू जहल जो घर हो। माइट हुआ, भाउ चाचो हुयो, परे जो माण्हू कोन हो, पर दुश्मनी दीन जे करे हुई। हीअं जा वेड़ा गॾिजिया सभु खानदान जा। हाणे हरम जे साम्हूं वेठा आहिनि, मुसाफ़िर मिस्किन इंतज़ार में आहे। अल्लाह जा रसूल जीअं घरां निकिता त इशारो कयूंसि मुसाफ़िर खे, इहो माण्हू लुटियल मिस्किन पहुतो। अल्लाह जे रसूल खे अर्ज़ु कयईं, साईं 1.5 महीनो थियो आहे, तव्हांजे इलाइक़े जे सरदार अबू जहल मूंखां सामान वरितो आहे। नफ़ो त ठहियो, पर हाणे मूर बि विखाई वेंदुसि। मुंहिंजी मदद करे सघो, तव्हांजी महिरबानी। हल, पैसा कीअं कोन ॾींदो? हाणे ॾिसनि पिया, इंतज़ार में आहिनि। जॾहिं ते 2 माण्हू विड़ाए, माना विढ़ण खां पोइ तव्हां ॾिसंदो बिल्कुलु विढ़ण वारा आहिनि। यार मुंहिंजो नालो न खणजां, तुंहिंजे नाले खणण जी ज़रूरत कहिड़ी आहे? का ज़रूरत कान्हे। तुंहिंजो नालो त किरामन कातिबिन लिखी छॾ, फ़ैसिलो त उते थींदो। फ़ैसिला त उॾे ई थींदा। हिते जे विड़ाए त मिड़ी ख़ैर आहे, पर असुल मामिलो त उते मुंहुं ॾिजां न जिथे तोखां हिसाब थींदो त तो मुस्लमाननि में पाण में कीअं जंग कराई, तो कीअं विड़ाया 2 मुस्लमान, कीअं 2 घर तो टोड़िया। हाणे ॾिसनि पिया, अल्लाह जो रसूल साहब दर ते आयो, हुनजे आवाज़ ॾिनी, ॿाहिरि निकितो। मुसाफ़िर खां सामान वरितो अथई? जी वरितो अथई। तो ॾे हिन जा पैसा आहिनि? जी बिल्कुलु आहिनि। ॾे? जी हाज़िर। इहो वञी पैसा खणी आयो, ग़रीब त कोन हो। म्या पूरे इलाइक़े जो सरदार हो, तव्हां छा था सम्झो को मिस्कीन हो छा? पैसा अची मुसाफ़िर खे ॾिनी, पाण मुसाफ़िर ॾे, हिसाब बराबरि आहे? जी सही बराबरि। जी हल। या अल्लाह, ई माण्हू मूंखे पहिरें ॾींहुं मिले आहे, 1.5 महीनो मूंखे इंतज़ारु करिणो पियो, पर मामिलो हिते थधो कोन थियो अञा। जिन कुझु ॾिसण ते चाहियो थी, अचानक ठही कीअं विया? अचे आयो महफ़िल में, जो सरदार, अरे ॾिठी तूं तुम्हारी सरदारी, ये टिका कंहिंखे ॾिबान। छो अल्लाह जो कसम आहे, जेकर असां सभु जेके बि नंढा सरदार मिली करे बि तोखे ॾियूं हा, सरदार तूं पैसा ॾियण वारो माण्हू कोन आहीं। ऐं मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्फाज़ चया, कीअं तो आसानी सां पैसा हुन मुसाफ़िर खे ॾिना? कहिड़े तव्हां छा ॾिठो? असां छा ॾिठो? तूं हुएं अल्लाह जो रसूल ऐं मुसाफ़िर चई, जेको मुंहिंजी अखियुनि ॾिठो, तव्हांजे अखियुनि कोन ॾिठो। मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकेलो कोन हुयो, हुनजे भरिसां हिकु जानवर हुयो, रहमतुल आलमीन में हिकु मस्त उठ हुयो। जेकॾहिं उन वक़्तु इनकार कयां, मूंखे पकड़े चीरे छॾिया, मूंखे ज़रा ज़रा करे छॾिया, मूं बि पैसा ख़ौफ़ जे करे ॾिना, शौक़ में मूं बि कोन ॾिना। हाणे अहिड़े माहौल में मूंखे ॿुधायो, छा इंसाफ़ जी तवक़ा थी सघे थी कि बादशाह साहब इहे असांजूं हालतूं कि मज़लूम जी का बि फ़रियाद रसी न थिए? अल्लाह ताला असां ते एहसान कयो।
हिकु नबी मोकिलियईं जंहिंजो ख़ानदान सभ खां आला, जंहिंजो अख़लाक सभ खां आला। ज़िंदगी में कॾहिं कंहिंसां कूड़ न आहे, ज़िंदगी में कंहिंसां दगा न आहे, हमेशह सच ॻाल्हाइण वारो, अमानत रख जहिड़ी आहे तहिड़ी मिलण वारी, अमानत वारो इंसान जंहिं असांखे हिन ॻाल्हि जी दावत ॾिनी हिकु अल्लाह जी इबादत करणी आहे, निमाज़ पढ़णी आहे, रोज़ा रखणा आहिनि, क़त्ल न आहे करणो, शराब न आहे पीअणो, ही जेके बि गंद कम आहिनि इन खां परे रहणो आहे। असां जॾहिं अल्लाह जी इबादत शुरू कई, उन मालिक अकेले खे सॾणु शुरू कयो, इहे सभु शयूं छॾे करे अल्लाह जे रसूल जी ताबेदारी में लॻी वियासीं। ही क़ौम वारा दुश्मन थी बीठा, असांखे मारियऊं कुटियऊं, असांखे तकलीफ़ूं ॾिनऊं, उन नबीअ जे मशवरे सां तुंहिंजे इलाइक़े में आया आहियूं। छा चवण ॻाल्हि ॿुधो, जाफ़र खे त न लॻो जंहिं नबी नबो जी दावा कई आहे उन ते कुझु नाज़िल बि थिए थो जी छो न, ॿुधा शुरू कयूं था। ज़िक्र रहमत रब्बिक अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान ख़फ़िया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल रअसु शैबा वलम अकुन बिदुआइक रब्बि शक़िया वइन्नी ख़िफ़्तुल मवालिय मिन वराई वकानत इम्राती आक़िरा फहबली मिन लदुनक वलिया यरिसुनी वयरिसु मिन आलि याक़ूब वजअलहु रब्बि रज़िया या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलाम इस्मुहु यहया लम नजअल लहु मिन क़ब्लु समिया। ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं पंहिंजे बाने ज़करिया ते जेका रहमत कई माण्हुनि जे साम्हूं बयान कर। इज़ नादा रब्बहू निदान ख़फ़िया, जॾहिं आहिस्ते पंहिंजे रब खे पुकारियाई, लिकी करे पंहिंजे रब खे पुकारियाई। क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल रअसु शैबा, ओ मुंहिंजा मौला मथे जा वार छा थी चुका आहिनि, कमज़ोर हॾड़ा थी चुका आहिनि, पर तोखां घुरी कॾहिं बि ना उमेद न आहियां थियो। वइन्नी ख़िफ़्तुल मवालिय मिन वराई, पोयां ख़ानदान में बि ख़ौफ़ रखां थो। वमराती आक़िरा, ज़ाल बि मुंहिंजी संड थी चुकी आहे, हिकिड़ो वलियाद अता कर, हिकिड़ो पुटड़ो अता कर। कहिड़ी उमिरि में? 90 साल जी उमिरि आहे। घणी उमिरि आहे? 90 साल। 90 साल में रब खां ना उमीद न आहे, रब खां पुटड़ो थो घुरे, पची आस्ते लिकी करे। छो हींअर न 70 साल जो पोड़ो चयो या अल्लाह मूंखे पुटड़ो ॾे त पोयां जवान सभु खिलंदा, अञा पापो घुरे पियो। हा, उन करे चई त मूंखां घुरियईं ज़रूर पर लिकी करे या आस्ते, केरु ॿुधे न। अल्लाह छो पियो मिसाल ॾे, छो पियो बयानु करे उन्हनि नौजवाननि जे लाइ, उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन शादियूं त कयूं अल्लाह जे बाननि, 10 साल थी विया, 5 साल थी विया, 15 साल थी विया, 20 साल थी विया, औलाद कोन्हे। पोइ उन औलाद जे चकर में दर दर वीचारो ठोकरूं पियो खाए, को दर न छॾियईं, को घर न छॾियईं, मिटियूं खाक बि पाण बि खाधई त मिसकीन घरवारी खे बि खाराई, पेट बि ख़राब थी विया। तव्हांखे ख़बर आहे त मिटी पाइजन आहे, ज़हर आहे। नंढो ॿारु जॾहिं मिटी खाईंदो आहे लिकी करे त हुनजो पेट वधींदो आहे, अखियुनि जूं फिकियूं थी वेंदियूं। डॉक्टर छा चवंदो आहे, ॿार ते नज़र कयो, ही मिटी थो खाए जेको पेट में ज़हर अथसि। मुलनि जा बि पेट भरे छॾी, घणेई तावीज़ हुन लिखिया, बाबा हिन भेरे तोखे हिकु टिक तावीज़ ॾिबो। साईं वरी हिकु टिक कीअं थींदो? चई वरी ज़ाफ़रान जे न पाणी सां लिखंदासीं। हाणे ज़ाफ़रान त ख़बर आहे त केॾो महांगो आहे। हाणे मिसकीन चए थो यार हिन 5-10 हज़ार में जे पुटड़ो थी पियो त वठि मौली साहिब, वठि तूं बि। मौली जो त हेड़ो त नंबर मूंखे मिले चरिया। भला इन्हनि तावीज़नि सां, इन्हनि खाकुनि सां औलाद थींदो छा? अचो त अल्लाह खां पुछूं, अल्लाह जे कलाम खां पुछूं। लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्दि यख़्लुक़ु मा यशा यहब लिमन यशा इनासन व यहब लिमन यशा ज़ुकूर।
औ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा व यजअलु मन यशाअ क़ीमा इन्नहु अलीमुल क़दीर। सूरत शूरा 5वीं सिपारो कि ज़मीन या आसमान जी बादशाहत अल्लाह जे लाइ जीअं वणे तीअं पैदा करे। यहब लिमन यशाअ इनासा जेके चाहे धीअरूं ॾे, व यहब लिमन यशाअ ज़ुकूर जेके चाहे पुटड़ा ॾे। औ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा कि जेके चाहियां पुट ऐं धीअरूं ॿई ॾेई छॾियां। व यजअलु मन यशाअ क़ीमा जेके चाहे पियो औलाद ई संड करे। इन्नहु अलीमुन क़दीर ॼाणे बि थो ऐं ताक़त बि रखे थो। छा थो करे? चई ॼाणा बि थो ऐं ताक़त बि रखां थो। चार जोड़ा बयान कया अल्लाह। हिन दुनिया में शादीशुदा तव्हांखे 4 जोड़ा मिलंदा, इन खां वधीक कोन मिलंदा तव्हांखे। छो जेको रब बयान कयो उन खां वधीक ॿियो केरु आहे? हिकिड़ा उहे शादीशुदा आहिनि जिन खे अल्लाह ख़ाली धीअरूं ॾिनियूं। त मूं धीअरूं ॾिनियूं, भले केॾी कोशिशि करे, केॾा बि तावीज़ गंठा पाईंदा आहिनि वीचारा मिस, जे रहम अची वेंदो आहे त हिन जो कंधु न भॼे, ॾोंरा भरिया पिया आहिनि। कोन थियो। 8-8, 9-9 धीअरूं थियूं। आसिरे ते ख़ानदानी मनसूबा बंदी बि कान कराई त मतां हिन भेरे पुट थी पवे, न त कॾो को बंदि कराए छॾिया। कोन थियो। मरण मरी वियो, अल्लाह चयो मुंहिंजी मर्ज़ी आहे। ॿिया उहे तव्हांखे मिलंदा शादीशुदा जिन खे अल्लाह ख़ाली पुट ॾिना आहिनि, आख़िर ताईं धीउ कान थी। क्या अल्लाह छा थो फरमाए? औ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा जेके चाहे पुट ऐं धीअरूं ॿई ॾेई छॾे। इहे सभ खां वधीक आहिनि दुनिया में। इहे तादाद में जिन खे सिर्फ़ धीअरूं आहिनि से बि ॻणण जेतिरा आहिनि, जिन खे सिर्फ़ धीअरूं आहिनि पुट आहिनि उहे बि ॻणण जेतिरा आहिनि। पर ही माण्हू तव्हां ॻणे कोन सघंदव जिन खे अल्लाह ताला ॿिन्ही खां नवाज़ियो आहे। ऐं चोथों जोड़ो तव्हांखे कहिड़ो मिलंदो? वयजअलु मन यशाअ क़ीमा जेके चाहे पियो औलाद ई संड करे छॾे। इहो घटि। हिकिड़ी शादी, ॿी शादी, टी शादी, हमरा चौथी वञी कई। माशाअल्लाह औरतूं ते जाम अची वियूं, पर कुझु कोन। वस लॻाए छॾी दुनिया जा जेको हुन खां पुॻो पे, अरबपति खरबपति 7 पीढ़ियूं दौलत खाइन्सि, जहिड़ो आयो तहिड़ो दुनिया मां हलियो वियो। इन्नहु अलीमुल क़दीर जी दुनिया वारो ॼाणा बि थो ऐं सघ बि रखां थो, कुदरत बि रखां थो, ॾियण ते क़ादिर बि आहियां पर नथो ॾियां। आहे तव्हां में जुरत? आहे तव्हां में? तव्हां हिनखे ॾेई त ॾेखारियो। हिते अल्लाह चए थो त मूं पंहिंजे बाने ज़करिया अलैहिस्सलाम जेको 90 साल जी उमिरि आहे इक़रार पियो करे त आऊं बि पोड़ो, मुंहिंजी ज़ाल बि संड थी चुकी आहे, मौसम ॿिन्ही जी औलाद जी कान्हे, पर मालिक तूं जॾहिं बि कंहिं शइ जो इरादो करा थी तो आहे, शइ थी पवंदी आहे। अल्लाह लाइ का शइ रुकावट त कान्हे न, हू त मालिक आहे। या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलाम इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्ल समिया। अल्लाह चयो ओ ज़करिया, जॾहिं तो हेॾी मौत उम्मीद रखी आहे, आऊं बि तोखे पुट जी ख़ुशख़बरी ॾियां थो, जंहिंजो नालो असां रखी छॾ, जंहिंजो नालो यहया हूंदो। इन खां पहिरीं असां इहो नालो बि नाहे रखियो। अल्लाह केॾी दुआ ॿुधी। हिते नालो केरु रखंदो आहे? पीउ रखंदो आहे, ॾाॾो रखंदो आहे, नानू रखंदो आहे, आख़िर में मौली साहब रखंदो आहे। हाँ न, तव्हां वटां प्रोग्राम करे कराची पहुचां, राति जा 3 थियनि, तव्हांजे फोन अचे, ऐं बि निंड में मस विया, साईं नंढड़ो ॼाव त नालो छा रखंदा? अड़े भागा ॾींहुं कोन थियो आहे छा? नंढड़ो थियो अलाह हुनखे 100 साल ज़िंदगी ॾे, तकड़ त न कर। हा 7 ॾींहंनि ताईं आहे न नालो रखणो। किजोरी वीचारा हूंदा आहिनि ईअं तकड़ा, त पर हींअर 3 बजे नालो पुछी वठां, सम्झो था? नाला बरोबर पाण वारा नाला माशाअल्लाह बहितरीन आहिनि। हाँ नालनि जो ख़्यालु रखंदा के भली। सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैह वॾो ताबई आहे, बुखारी जो रावी आहे। चए थो मुंहिंजो ॾाॾो
अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में हाज़िर थियो। फरमायूं अल्लाह रसूल पुछे नालो छा अथई? जी हुज़न, ॾुख तकलीफ़ तंगी सख़्ती माना आया थी निकिरे। पर न असां तुंहिंजो नालो मटाईंदासीं। न साईं अबे नालो रखियो आहे, सवाल ई पैदा कोन्हे मटाईंदुसि। हाणे केरु चवे? अबे नालो रखियो आहे, सही फरमाए थो त ॾाॾे नालो तब्दील न कयो। अॼु ताईं खानदान में तंगी आहे त तंगी आहे ई आहे, सख़्ती आहे आहे। ख़ाली माल जी सख़्ती न हूंदी, कॾहिं इंसान जी तबियत में बि सख़्ती अची वेंदी आहे, त नाले जो असरु पए थो। सही मुस्लिम रिवायत अल्लाह जो रसूल फरमाए पंहिंजे पुट जो नालो बरकत न रख। छो? मसलन तव्हां घर ॾे वियो, ॿाहिरां ई आवाज़ अबा घर में बरकत आहे, इतफ़ाक़ सां कोन्हे। घरां जवाब छा मिलंदो? घर में बरकत कोन्हे। तव्हां नालो रखियो आहे रहमत, आवाज़ अबा घर में रहमत आहे, इतफ़ाक़ सां घर में न आहे, त जवाब छा मिलंदो? घर में रहमत न आहे। तव्हां नालो रखियो आहे हया, अबा घर में हया आहे, चइबो घर में हया कोन्हे। तव्हां नालो रखियो आहे ईमान, अबा घर में ईमान आहे, चइसि ईमान कोन्हे। किथां नाला कया अथव? मूंखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे त इहे नाला मुस्लमाननि हथ किथां हसी आज़ान निभागा, आज़ान को नालो रखण जो। हाँ, यकीन कयो हिकिड़े माण्हू मूंखे फ़ोन कई, चवणो सी आऊं फ़िरिस्तनि जो नालो रखणु थो चाहियां पंहिंजे पुट ते। मूं चयो इज़राइल रखीसि, अहिड़ो सुञाणंदी माण्हू जो परे खां परे। चएसि मज़ाक न कर, ख़ुदा जा बाना चओ त पैगम्बरनि जा नाला कहिड़ा हुआ, साहबनि जा कहिड़ा हुआ। तोखे हाणे अथव जिब्रील नालो आहे बाक़ाइदे, माण्हू रखिया आहिनि नाला, अहिड़ा चरिया अथव। त नाला सुठा रखंदा कयो। जे पंहिंजा सिंधियुनि जा पुराणा नाला केड़ कंडो लौंग अंब फोटो सूमर आचर खबड़, ये नाला न पंहिंजा। चिभड़, हाँ मूंखे ॿुधायो चिभड़ खां न के सुठी नौकरी ते पहुचे मिसकिन छा कंदो? पोइ ख़बर छा थींदो आहे? पोइ वरी पाण मुख़फ़ इस्तेमालु ए बी के डी, अबा के डी साईं, एडी साहब, मेडी साहब। हाँ जे नालो तो ॿुधो फिको थो लॻे त ऑफिसर थियो वेठो आहे, 20-22 ग्रेड जो ऑफिसर थियो आहे। हाणे नालो मिसकिन जो आचर खान, छा ॿुधाए ई आचर। उन करे मूं चयो तव्हांजो फ़र्ज़ु ठीकु आहे, असांजा वॾड़ा वीचारा अकुल हुयो कोन हो, सम्झ हो कोन हुई, इल्मु हुयो। पर हींअर त तव्हां नेट जे दौर में आहियो न भाउ, माशाल्लाह टच जे दौर में आहियो, मोबाइल जे दौर में आहियो। राति जो ॾिसी अखियुनि में पिछूं पइजो, पर तव्हांखे निंड कान्हे, आया कोन्हे। त उन करे कुझु माणपो कयो, नाला चङा रखो, औलाद ते रहम कयो। छो जो अल्लाह जो रसूल फरमायो त माउ पीउ ते फ़र्ज़ु आहे त पंहिंजे औलाद जो सही नालो रखो, सुठा नाला रखो। बहरहाल अचूं था पंहिंजे किसे ॾे वापसि। बादशाह जे साम्हूं जॾहिं तिलावत थी, अखियुनि मां लुड़क पिया वहनिसि, रोए पियो। क़ुरान ॿुधे अखियुनि मां लुड़क पिया वहनिसि। वइदा समिउ मा उनज़िल इला रसूल तरा अयुनुहुम तफीद मिन अद-दम'i मिम्मा अरफू मिन अल-हक़। अल्लाह जॾहिं ॿुधनि था जेको रसूल ते नाज़िल थिए थो, तूं ॾिसंदे हिन अखियुनि मां लुड़क था वहनि। पंहिंजा अखियुनि मां लुड़क कॾहिं वहंदा? अॼुकल्ह हुकूमत जो अलाह भलो करे नोट बि कई 5000 जो, गुम थियो त मरा रोए वेठो, चइसी 5000 पूरा गुम थिया। अलाह ॾींदई, मिड़ी ख़ैर आहे। इहो कोन रुनू त यार मूंखां जुमू निमाज़ निकिरी वई, मूंखां रोज़ा निकिरी विया, मूंखां जेका फजर जी निमाज़ निकिरी वई, मूंखां ही शइ माना दीने, उन लाइ कॾहिं बि ॾुख कोन थींदो। ऐं चवंदो अखियुनि मां जहिड़ो पाणी सुकी वियो। हिन जेके वेठा हुआ मके जा काफ़र वठण आया, चइबो आहे माण्हू तव्हांजे हवाले कोन कंदुसि। ॿाहिरि निकिता, चयो ॾाढी बेइज़ती थी पंहिंजी। हिन मुस्लमान खे सुञाणे बि कोन थो, पाण खे सुञाणे। पाण कई दफ़ा आयासीं वियासीं, असांजी का हिन इज़त कान रखी।
ॿियो थो चइबो बि ॾिस बादशाह खे अहिड़ी थो अॼु ख़बर ॾियां कीअं तो सुभाणे खे कढे हितां। आयो कि बादशाह जिन मुस्लमाननि खे तो पनाह ॾिनी आहे तोखे ख़बर आहे कि कहिड़ी? चई हिननि जो अक़ीदो ईसा अलैहिस्सलाम जे बारे में कहिड़ो आहे? चई कहिड़ो आहे? चई घुराइनि न। उन खां पुछ। मुस्लमान चवनि था ॿिए ॾींहुं वरी असांखे सॾु थियो त भाउ अचो। चई अॼु असीं थोरो मिड़ी डिॼी वियासीं दिलि में, यार कल्ह त मस जान छुटी, अॼु वरी अलाह ख़ैर कल्ह छा थींदो। पर अॼु बि असां इहो तय कयो कुझु बि थी पए कूड़ कोन ॻाल्हाईंदासीं, भले घणी तव्हां कढिया वञो। ऐं अॼु बि असां जाफ़र जे लाइ तव्हांखे पंहिंजो अॻवान कयो, तूं ई ॻाल्हाईंदे। ठीकु आहे। मुस्लमान चवंदा असीं आयासीं, साॻियूं बादशाह उनजा मसाहिब उनजा वज़ीर मुशीर ऐं मके वारा ॿ हमरा जेके असांखे वठण आया इहे वेठा हुजनि। जाफ़र अल्लाह ताला खां पुछो बादशाह ॾियो ख़बर तव्हांजे अक़ीदे में, मुस्लमान जे अक़ीदे में ईसा अलैहिस्सलाम जो छा ख़्यालु आहे? कहिड़ो अक़ीदो आहे हुन बारे में? मुस्लमान जो अक़ीदो कहिड़ो आहे? मा कान लिल्लाहि यत्तखिज़ मिन वलदिन सुबहान। रब जे लाइ लाइक़ न आहे त कंहिंखे पंहिंजो औलाद बनाए, हू पाक आहे। जी कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। ए मुंहिंजा पैगंबर चओ अल्लाह हिकु आहे, असमद बेनियाज़ आहे। लफ़्ज़ हिकिड़ो दफ़ो क़ुरान में आयो, बसि हाफ़िज़ वेठा। माना कंहिंजे साम्हूं निवृत करण वारो कोन्हे, झुकण वारो कोन्हे, सभिनी खां बेनियाज़ आहे। तव्हां सभु हुन जा नियाज़मंद आहियो। जेतिरा बि नबी आया सभु सजदो करण वारा, जेतिरा बि वली आया सभु सजदो करण वारा, जेतिरा बि बुज़ुर्ग आया सभु रब जे साम्हूं झुकण वारा, ही गोॾा हुन जे साम्हूं सटण वारा। तव्हांजो रब असमद, कंहिंजी परवाह न कंदो आहे, बेपरवाह बादशाह है। लम यलिद वलम यूलद, न पीउ आहे न पुटु आहे, न पीउ आहे न वरी पुटु आहे, न कंहिं मां ॼणियो वियो आहे न हिन को ॼणियो आहे, जिन जो को बि बराबरि नथो थी सघे। हज़रत जाफ़र जो बादशाह साहब असांजे पैगंबर असांखे अक़ीदो ॾिनो, असांखे सम्झाईं। असांजो अक़ीदो आहे त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो बानू ऐं उनजो रसूल आहे। छो जो ईसाइन जो माज़ अल्लाह अॼु बि जेके ज़िंदा जो अक़ीदो आहे त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे या वरी ख़ुदि ख़ुदा थी करे असां वटि आयो आहे। बादशाह छा थो चए जाफ़र अल्लाह ताला खे, तो कख बराबरि बि ग़लति न आहे चयो, तूं सही चयो आहे। रड़ियूं पइजी वियूं, बादशाह ही छा पियो चवीं तूं मुस्लमान जे अक़ीदे जी ताईद पियो करीं, हुनजा वज़ीर मुशीर तव्हां करियो था, इहो छा आहे? बादशाह चयो आउं बिल्कुलु सही पियो चवां, पर ॿुधो आउं ख़ुदि हिननि जे दीन में दाख़िल थी चुको आहियां। घणो क़ुरान ॿुधाई, मूं चयो न क़ुरान इनक़िलाबी किताब आहे, ही ज़िंदगी खे तब्दील करण वारो किताब आहे। सूरत मरियम जूं ॿ रुकू ॿुधाऊं थी न, पूरो क़ुरान त कोन पढ़ियो जाफ़र रज़ियल्लाहु ताला महफ़िल में, पर ॻाल्हि खे सम्झी वियो त वाक़ई अल्लाह जो किताब आहे, हक़ किताब आहे। इनक़िलाब अची वियो, मुस्लमान थी वियो। न कुर्सी जी परवाह कई न ज़िंदगी जी परवाह कई। कुर्सी ते वेठो आहे न, बादशाह हो न, हू चई पियो सघां रबा मुस्लमान थियो ई न, हाणे कुर्सी त अलाए महिरबानी करे सां गॾु वञ, मारे बि सघिया थे न, अकेलो छा ते करे सघियो? मुस्लमान त महिमान आहे, थोरी विच में चवंदा, पर न, ज़िंदगी तब्दील थी चुकी। हाणे मके जे काफ़रनि खे छा थो चए, बल्कि पहिरीं ऐलान कयईं, ओ मुंहिंजा वज़ीरो मुशीरो ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो, अॼु खां पोइ ही मुस्लमान मुंहिंजा महिमान आहिनि। ख़बरदार जो मुंहिंजे महिमाननि खां तकलीफ़ आई का मूं ते ख़बर पहुती, इहो बहितर न थींदो तव्हां लाइ। कल्ह छा हो, आम माण्हू आहे, पर अॼु जॾहिं शिकायत लॻायूं त छा थी वियो, ख़ासि माण्हू थी विया।
मके जे काफ़रनि खे चवणु लॻो तव्हां मूंखां माण्हू वठणु आया आहियो? जी हा। जी अलाह जो कसम आहे, साइमी जे हिकिड़े पुड़ में माण्हू रखो ऐं ॿिए पासे तव्हां सोन रखो ऐं तव्हां मूंखे चओ त सोन जे बराबरि तोरे मूंखे माण्हू ॾियो, तॾहिं बि तव्हांखे कोन ॾींदुसि। जॾहिं रब मूंखे हुकूमत ॾिनी हुई, मूंखां रिश्वत कान वरिती आई। उन जा बाना, उन जा माण्हू उहे तव्हांजे हवाले कयां। वञो पंहिंजनि वज़ीरनि खां मुशीरनि खां पुछो, ॾियो ख़बर आहे हिननि खे तोहफ़ा बोफ़ा आंदा आहिनि छा? जी सी आंदा, वापसि कयो। चयो खणी वञो, मूंखे तव्हांजी का हिन शइ जी ज़रूरत न आहे, अलाह मूंखे गंज ॾेई छॾियो आहे। हिन जो अलाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात हिन जी न थी सघी, फ़ौत थी वियो। जिब्रील अमीन अची ॿुधायो, साईं तव्हांजो साथी अॼु फ़ौत थी चुको आहे। अलाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके सहाबा वेठा हुआ, उथो असां पंहिंजे भाउ जी निमाज़ जनाज़ा ग़ाइबाना अदा कंदासीं। त इहो आहे इनकलाब। हिन क़ुरान में शिफ़ा आहे, इहा शिफ़ा अथव। असुल शिफ़ा इहा आहे। माण्हू खयो पाणी जा जग पिया हलनि, साईं पढ़ी त ॾिजां। बोतलूं खणी हलंदा न पाणी जे लाइ, पहुचंदा बाबा बोतल मां छा थींदो? हल त तुआरे घर या तुआरी उताक में मोटर नलको लॻल हूंदो, कयूं था उनखे न वेठा पी जो ज़िंदगी भर। हा बोतल ते मूंखे विढ़ंदो पिया, बाबा मुले पढ़िया मूंखे रे, इन खां बहितरा तली दम था कयूं नलके जे मथां, मोटर जे मथां। इहो दम थियल मोटर आहे, वेठा पी जो सॼी उमिरि। मौलवी साहब क़ुरान में अलाह छा थो फरमाए? छा फरमाई? वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरानि मा हुव शिफ़ाउन व रहमतुन लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। कि मूं क़ुरान खे नाज़िल कयो जंहिंमें मोमिननि जे लाइ शिफ़ा ऐं रहमत आहे। बिल्कुलु आहे, रहमत बि आहे, शिफ़ा बि आहे। सुवाल इहो थो पैदा थिए त हिन क़ुरान मां शिफ़ा कीअं हासिल कजे? छा शारे अलैहिस्सलाम, छा मुफ़स्सिर क़ुरान जंहिं क़ुरान जंहिं ते नाज़िल थियो, छा हुनजी तफ़सीर बयान न कई आहे? छा हिन जी शरह बयान न कई आहे? छा असांखे न ॿुधायो वियो त हिन क़ुरान मां तव्हां शिफ़ा कीअं हासिल कंदो? ताबीज़ जे ज़रिए हासिल कंदो, पाणी पढ़ण जे ज़रिए हासिल कंदो? पहिरीं ॻाल्हि तव्हांखे चैलेंज थो ॾियां, कंहिं बि सही हदीस मां ॾेखारियो। सुवाल ई पैदा कयो, का बि तोखे सही हदीस न मिलंदी अहिड़ी। रहियो मसलो शिफ़ा जो, सही बुखारी जी रिवायत आहे, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 30 माण्हू कंहिं मार्के में मोकिलिया। आया हिकिड़े ॻोठ जे भरिसां क़याम कयूं। ॻोठ वारनि खे चवंदासीं मुसाफ़िर आहियूं, कुझु खाइण पीअण लाइ हुजे तव्हांजी महिरबानी। जी बाबा ॻाल्हि इहा आहे त असां मुसाफ़िरनि खे का शइ खाइण लाइ कोन ॾींदा आहियूं, का शइ कान्हे, तव्हांजी मर्ज़ी, हज़ूरी त कोन वठंदासीं। कुझु देरि खां पोइ ॻोठ जो को हमराह आयो साहबा वटि, चइबा तव्हां मां को दम वग़ैरह ॼाणे थो? छो? असांजे चङे मुड़ुस खे विछूं डंग हवा या ॿी कंहिं ज़हरीली शइ, असां जेके बि टोटका हुआ इस्तेमालु करे छॾिया, पर तकलीफ़ वञे कान थी। हमराह ॾाढो तकलीफ़ में आहे। साहबी सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु, अबू सईद रज़ी अल्लाह ताला, जो ठीकु आहे दम कंदासूं, पर शर्त आहे 30 बकरियूं ॾींदे, महिमानी जो कान कयूं, हुनखे ज़रूरत आहे। जो हमरा ठीकु थी वियो त ॾींदासूं, मां ठीकु आहे हल। साहब वञी दम कयो। हदीस में ॼण त ॿधल हो त छुटी वियो, हमरा ठीकु ठाक थी वियो मिंटनि में। हिते असांखे मौली खे वठी हलंदासीं, हमरा बीमार आहे, पोइ अलहमद कहाणी वञा बड़ो चईसीं तकलीफ़ वधे पई, मौली साहब अञा घटि त कान थी थिए। माण्हू माण्हू में फ़र्क़ु आहे, ॻाल्हि खे सम्झो। कहिड़ो फ़र्क़ु आहे? असांजो अमल न रहियो न भाउ। क़ुरान ते अमल कंदे त अलाह तबारक व तआला तुंहिंजी ज़बान में बि का तासीर पैदा कंदो न। हाणे अमल असांजो लभे कोन त पोइ तासीर किथां अचे? क़ुरान ते पंहिंजी जॻह ते असरु आहे, उनजे असर खे कुझु बि कोन थियो आहे।
इहे ठीकु थी वियो, वाइदे जा पाबंद हुआ। हूअं माना 30 ॼणनि खे मानी खाइण जे लाइ खाराइण जे लाइ तयारु कोन हा, काहे बग़ैर साईं इहे तव्हांजो बकरियूं। उहो साहिबी का चइबा ॻाल्हि ॿुधो, खीर वीर पीओ, हिन वक़्तु पंहिंजी ज़रूरत आहे, पोइ पिया मसइला पुछंदासूं। ख़ैर वापसी थी, अलाह जो सुना किसो ॿुधायूं, पाण तव्हां ठीकु कयो, पर ॿुधा अबू सी तूं पढ़ियो छा? की साईं ॿियो कुझु बि न, मूं 7 दफ़ा सूरह फातिह पढ़ी। छा पढ़ियुमि? सूरह फातिह 7 दफ़ा पढ़ी। अमरा ते दम के अमरा ठीकु थी वियो, ज़हर जो असर ई ख़तम थी वियो। क़ुरान में शिफ़ा आहे, पर तरीक़ो ॾेखार न, इहो तरीक़ो आहे जेको मरीज़ आहे हुन ते तव्हां पढ़ो, कंहिं इनकार कयो आहे? अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए थी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति जो जॾहिं पंहिंजे बिस्तरे ते ईंदा हुआ आराम फरमाइण जे लाइ, क़ुरान जो 3 आयतूं, 3 सूरतूं, आख़िरी सूरत इख़लास, कुल अल्लाहु अहद, सूरत फलक, कुल औज़ु बिल फलक, सूरत अन्नास, कुल औज़ु बिन नास, 3 सूरत 3 दफ़ा। हिकिड़ो दफ़ो पढ़ी पंहिंजे हथ ते फूक ॾेई, पोइ जेसीं ताईं हथु पहुचंदो पहिरें पूरे जिस्म ते हथु फेरींदा हुआ। इहो अमल अलाह जा रसूल रोज़ाना राति जो सुम्हण वक़्तु कंदा हुआ। कयो न तव्हां? कंहिं जरियो तव्हांखे? त क़ुरान में शिफ़ा आहे, क़ुरान में रहमत आहे, क़ुरान में बरकत आहे। हिकु सहाबी चए थो, राति जो तहज्जुद जे लाइ उथियुसि, निमाज़ लाइ उथियुसि, तिलावत शुरू कयो। तिलावत शुरू कयमि त ॾिठुमि त मुंहिंजो घोड़ो जेको आहे, जीअं क़ुरान पढ़ां थो टहे वेठो। आस्ते पढ़ियो, वरी थोरो आवाज़ में पढ़ां त वरी टहणु शुरू करे। 2-3 दफ़ा ईअं थियो, मुंहिंजो नंढड़ो ॿार भरिसां सुतल हुयो, मुंहिंजो यार ईअं न त टही मुंहिंजे ॿार खे नुक़सानु न ॾे। बहरहाल मूं जल्दी रकात पूरी कई, निमाज़ मुकमल कयमि। खुले आसमान हेठां शायदि सुतल हुयो, मथे जो निहारियमि, का रोशनी हुई मथे पई वञे, जीअं ॾीआ जे बल ॿरनि पिया, अचानक को मथे पई वञे, गुम थी वई। सुबुह थी, अलाह जे रसूल जी ख़िदमत में हाज़िर थियो, पूरो किसो ॿुधायुमि। हीअं साईं क़ुरान पढ़ियुमि, हीअं घोड़ो टहियो पिए, नंढड़े ॿार जे करे मूं पंहिंजी किरात हल्की करे छॾी। पाण फरमायो, ए मुंहिंजा सहाबी पढ़ंदो कर, इहो सुकून सकीनत, ये फ़रिश्ता आया हुआ तुंहिंजी तिलावत ॿुधण जे लाइ। इहे रहमतूं अथव क़ुरान जे पढ़ण सां। अलाह जा बानो कंहिं इनकार कयो आहे? तिलावत कंदा कयो। फजर जो निमाज़ जी आज़ान पई थिए, तुंहिंजे घर में जेको आहे सो गाना ऐं फिल्मूं पिया हलनि, तुंहिंजे हथ में टच आहे, सॼी राति ॾिठई, पर चंडा हाणे आज़ान अचे पई तॾहिं बि छॾण जे लाइ तयारु कोन्हे। पोइ रहमतूं ईंदियूं तव्हां ते? पंहिंजा त किरदारु ॾिसो न। असां किरदारु न सुधारींदव त पोइ रहमत कान थींदी न, पोइ त एकारी वधीक असांखे तकलीफ़ थींदी। त बहरहाल मुंहिंजा मोहतरम, साईं त 2 मौज़ू ॾिना हा। हाणे मूंखे ॿुधायो त खंघि अॻे लॻी पई आहे, 2 मौज़ू किथां आहिनि मोली साहिब? हिकिड़ो ई गंज थियो। त हाणे असांखे घुरिजे त अलाह ताला जे किताब ॾे रुजू कयो, अलाह जे किताब सां चंबड़ी वञो, यकीन कयो क़बर में बि निजात जो ज़रियो आहे, क़यामत में बि निजात जो ज़रियो आहे। वाहिद किताब थो। दुनिया में केतिरा किताब आहिनि, पर ही उहो किताब आहे जेको तव्हांखे क़बर में कमु ईंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जे मुनकर नकीर हिकिड़े माण्हू खां सुवाल कंदा, सुवाल जी त ख़बर अथव न, ख़बर सभु आहे, पर तयारी कान्हे। या ख़बर आहे अल्लाह जे बारे में सुवाल थींदो, अल्लाह जे रसूल जे बारे में सुवाल थींदो, दीन जे बारे में, ऐं पाण टिन्ही खां गाफ़िल, अल्लाह जी ज़ात खां या हुन जे घर खां गाफ़िल आहियूं, पैगंबर साहब जी सुन्नत खां गाफ़िल आहियूं। दीन त असांजे वेझो बचण लाइ तयारु आहे, पर असीं वेझो वञण लाइ तयारु कोन आहियूं। हाणे मूंखे ॿुधा, हिन पूरी हेॾी वॾी दुनिया में दीन खे न सम्झो। हाणे 3/6 जे अंदरि केॾो भला दीन खे सम्झंदो बा? जे हेॾी वॾी दुनिया में दीन खे न सम्झाई, भला क़बर जेकी आहे घणी केतिरी हूंदी, कद मुताबिक़ हूंदी न, उते छा सम्झंदे?
सम्झण तो कीअं रखो ॾिए उन शख़्स खां नेक इंसान खां फ़रिश्ता जॾहिं सुवाल कंदा सुवाल त सभिनी खां थींदा पर हिन खां जॾहिं सुवाल कंदा रब जे बारे में पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में दीन जे बारे में टई सवाल उनजा जवाब करेक्ट बिल्कुलु दुरुस्त ई सही ॾींदो फ़रिश्ता पुछंदा ए इंसान ए शख़्स किथां हासिल की तूं किथां सिखिया चवंदो ॻाल्हि इहा आहे त मूं क़ुर पढ़ियो छा कयुमि मुल्ले खां पढ़ायुमि न मूं पाण ॻाल्हि खे सम्झो मूं पढ़ियो अच्छा पढ़ण खां पोइ हिनखे सम्झो सम्झण खां पोइ मूं हिन ते अमल कयो क़ुर सभु सम्झूं था त भाउ व्याज न आहे खाइणो यकीन कयो त वाणियूं वठे 20 रुपया मुस्लमान वठे 50 रुपया अरे तूं इहो क़ुर सम्झो ई न भागा इहो सम्झो ई अल्लाह जो शराब न पी चईं पैसो आयो हाणे कीअं कंहिं झल ई कंदो ॾे दोहल वॾे दोसूं न अचे पैसो अचे हमरा अचे त वरी मुंहिंजा गिलास न वॼनि इहे त 2 मिसाल ॾिनमि क़ुर त असां पढ़ियो आहे सभु ख़बर आहे त हीअ शइ हराम आहे हीअ शइ हलाल आहे अल्लाह चवंदो ताबेदारी शइ उन शइ खे जेका मूं नाज़िल कई आहे ताबेदारी जो मक़सदु छा आहे उनखे पढ़ त सही ॾिस त सही खोल त सही सम्झ त सही त मूं लिखियो छा आहे अल्लाह हाले कहिड़ी ॻाल्हि में राज़ी आहे मूं चयो तूं कहिड़ी ॻाल्हि में राज़ी आहीं माल अल्लाह कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी आहे तूं पढ़ त ख़बर पवंदई न ईअं कीअं ख़बर पवंदी आहे भाउ जॾहिं धणी चयो त मूं तव्हांजी हिदायत जे लाइ सिधी वाट ऐं गस जे लाइ सिरात मुस्तक़ीम जे लाइ हिकु किताब मोकिलियो आहे उनखे पढ़ हिसो 14 सूरतूं अथसि हेॾो जो 30 सिपारा आहिनि को मामूली त कोन्हनि हिनखे पढ़ंदो वञ अमल कंदो वञ कामयाबी हासिल कंदो वञ त माना उते ई शख़्स क़ब्र में कामयाब कहिड़ी वजह सां थियो हिन क़ुर खे पढ़ण जे लाइ ऐं क़ुर खे सम्झण ते अमल करण जे लाइ पाण फरमायो क़ुर पढ़ंदा कयो ही क़यामत वारे ॾींहुं पढ़ण वारे जे लाइ सिफारिश कंदो रोज़ो ऐं क़ुर रोज़ो ऐं क़ुर ॿई सिफारिश कंदा क़ुर चवंदो ही उहो शख़्स आहे जो मुंहिंजी तिलावत रातिनि जो माण्हू सुता पिया आहिनि सुता त घटि पिया आहियो हींअर अॻे आउं सोचींदो हुउसि कराची वारनि खे निंड कान्हे पर हींअर तव्हांखे बि निंड कान्हे उस्ताद निंड तव्हांजी फिटल आहे जी जी आउं बि सम्झां थो ॻाल्हि खे ॿार कोन आहियां जो तव्हांखे न 6 मिंटनि जो औज़ार हथ आयो आहे माशाल्लाह हीअं टच कर त अॻे ॾिसो सिनेमा हूंदी सही आहे न पोइ हमरा वरी 2 महीना तयारियूं कंदा दोस्त पाण में यार असां त फिल्म ॾिसणी आहे फिल्म न फिल्म अच्छा पोइ जी पाण तयारी कयूं साईं उहो तयारियूं थींदियूं पोइ पटका ॿधी फिल्मूं ॾिसी ईंदा वरी हिक ॿिए खे ॿुधाईंदा मूं हीउ ॾिठो हीउ ॾिठो आउं सम्झां थो बुराई त उहा पर यार हींअर कमु लथो पियो आहे हींअर त नंढे वटि वॾे वटि मर्द वटि औरत वटि पोड़े वटि पोड़ी वटि पके वटि भींगे वटि मालदार वटि जंहिं वटि कुझु बि चंडे वटि यकीन कयो सुबुह जो चांहि जे लाइ पैसा कोन अथसि ॿार रोअनि पिया नाश्ते जे लाइ अटो कोन्हे पर तव्हां हुनजी मोबाइल खोलिजो मुंहिंजो मोबाइल में जेको बैलेंस आहे सो ज़रूरु हूंदुसि वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे हिन छा रंग ॾेखारिया आहिनि अञा त ॾिसंदो सब्र कयो हिकिड़ा 10 साल 5 साल सब्र कयो ॾिसो थी छा थो रंग ॾेखारे तव्हांखे अलाह जे रसूल अलाह चए थो त ग़ैर मुहर्रम सां औरत न ॻाल्हाए घर में फिरे पई हुन वटि मोबाइल पियो तोखे ख़बर ई कान्हे कंहिंसां बि ॻाल्हाए तो जो ॾेई छॾियो हुनखे ॾे ज़िमेदारी तुंहिंजी आहे मूं जे ॾिनी आहे त ज़िमेदारी मुंहिंजी आहे कुझु होश धारियो कुझु सुधारण जी कोशिशि कयो हीअ दुनिया चंद ॾींहं जी अथव हमेशह कान्हे असांजी हर हिकु शइ जो असांखे हिसाबु थींदो अलाह जे कलाम सां मुहबत कयो हीअ क़यामत जे ॾींहुं बि सिफारिश कंदो अलाह खे चवंदो अलाह हिन जी
आऊं हिन जी सिफ़ात कयां थो, क़बूल कई वञे, फरमान जी क़बूल कई वञे। बसि रब खां इहा ई दुआ आहे त रब साईं मूंखे तव्हांखे असां सभिनी खे सही माना में क़ुरान ऐं सुन्नत अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।